गर्दन जी होतार गुलजार वारा तव्हां छुमो निकिरी विया आहिनि जेको मूंसां ॻाल्हाए थो तो उन सां बि विढ़नि था। दादा न वरी छा थियो आहे? होतार उन ॾींहुं जेको सागर असां सां मिलियो ऐं सालार जे बारे में ॻाल्हि कयईं उन ते बि गुलजार वारा सागर सां विढ़िया आहिनि। दादा न इन्हनि खां बि इहे हिसाब घणे वठंदासीं। पहिरियां तूं कमदार मूंसां सां मिल ऐं मुंहिंजी ॻाल्हि कनि खोले ॿुध। मुंहिंजी ॻाल्हि सम्झी वए न? सभु सम्झी वियो भोतार। हाणे ई पंहिंजा माण्हू वठी कमदार मूंसां जे तरफ़ वञा थो। टाइम सां निकिरण जी कर दादा न। शायद सौट ज़फ़र खान खे ख़बर न आहे त नादर खान जा ॿ असूल आहिनि। पहिरियों तूं दुश्मन खे माफ़ न कंदो, ॿियो तूं गद्दार जी सज़ा मौत कंदो आहे मौत। मूंखे त का बि ॻाल्हि सम्झ में नथी अचे। नादर खान जा माण्हू बादल वारनि सां कहिड़ो असरु कंदा? आमिर गुलजार वारा सागर सां विढ़िया त आहिनि पर उनजी मालिकी नादर खान ज़रूरु कंदो। नादर खान खे अहिड़े माण्हुनि जी मालिकी करण में ॾाढो मज़ो ईंदो आहे पर ख़बर त पवंदी न कहिड़ो माण्हू कहिड़े क़िस्म जो आहे। जेकॾहिं सागर खे असां न ॾिसूं हा त हो लिक में अञा बि माण्हू विढ़ाया। हा दा बिल्कुलु ॻाल्हि सही आहे तुंहिंजी। दादा न ख़ैर सां। हा कमदार असां त अची वियासीं। हाणे हलण जी कर। दादा न हथ थोरो हल्को रखजांइ मतां गोॾो नुक़सान न थी पए। हाणे उहो असांजो मसइलो आहे, तूं हलण जी कर। अचो राजा मां वञा थो ज़मीन ते। हलो त चकर ॾेई अचूं। बादल असां हिते आहियूं, तूं वञी चकर ॾेई आ। ठीकु आहे राजा मां पोइ हलां थो ज़मीन ते। 2-3 मिंट रईस जे बंगले तां बि चकर लॻायूं ईंदसि। ठीकु आहे बादल तूं भली वञ। दादा न पूरी बादल ज़मीन ते घुमाए थो। कमदार तूं हिते ई बि अॻिते असांजो कमु आहे। ना दादा न मां हिते न बीहंदुमि, मां तव्हां सां साण हलंदुमि। न कमदार न, होतार नादर खान जो हुकुम आहे कि कमदार खे पोइ हिते बीहारणो आहे। अॻिते असांजो ई कमु आहे। अचो। दादा न तूं ही कहिड़ी बदतमीज़ी आहे? बादल मूंखे ॾिसी हैरान न थी। मूंखे नादर खान न होतार ज़फ़र खान चयो आहे त बादल खे साटो ॾेई गिले मूं वटि खणी अचोसि। पर छो दादा न ज़फ़र खान जो त असां कुझु बि न आहे बिगाड़ियो। बादल छो जी तोखे उते ई ख़बर पइजी वेंदी। हले थो जा विझा मोचड़े में गन। दादा न फ़िलहाल तूं थधो थी, मां पाण शाम रईस जे बंगले ते पुॼी वेंदसि। फ़िलहाल मूंखे कमु आहे। माना इज़त सां न हलंदे।
सागर छॾे ही मरी न पए खण त हिनखे कमदार वटि पुॼायूं। खणसि। राजल नादर खान जी दिल में हले छा आहे? न पंहिंजे सौट सां सिधो हले थो न वरी ॻोठ वारनि सां। हा बाबल नादर खान जो वस हले त ॻोठ में कंहिंखे रहाणी न ॾे, पर भोतार ज़फर खान जे करे कंहिंखे बि कुझु नथो चए। मूंखे शक पए थो आकाश जो क़त्ल नादर खान ई करायो आहे। अहिड़नि माण्हुनि ते कोई यकीन न आहे बाबल, कीअं थी सघे थो, पर नादर खान बि असांजे मथां भाउ वांगुरु ॿरे थो, हुनजो वस नथो हली सघे जो असां मां हथ विझे। हा त इहा ॻाल्हि तुंहिंजी सही आहे। दादा न एतिरो ज़ुल्म तव्हांखे शर्म न पियो अचे? कमदार दुश्मनी में का रिआयत न आहे थींदी। खण त हाणे भोतार ज़फर खान वटि पुॼायूंसि। हुन सामरे इहो कमदार मूसो आहे न? इहो कमदार मूसो आहे। पर बादल सां अहिड़ो अशर कयूं काॾे वतियूं था वञनि? अलाए था वञनि त भोतार ज़फर खान जे बंगले ते अथा। पोइ हल त राजल खे ॿुधायूं हली। अदा तूं वञी राजल खे इतला कर, मां हाल फिलहाल घर थो वञा। ठीकु आहे दा। बीह कमदार बीह। छा थियो दादा न? कमदार असां हिते ई बीहूं था। भोतार ज़फर खान वटि हाणे पहुचाइण तुंहिंजो ई कमु आहे। अचो त हलूं। नादर खान अलाह पुॼंदई, बाक़ी तुंहिंजे माण्हुनि बादल सां ॾाढो ज़ुल्म कयो आहे। माफ़ कजांइ बादल, मां मजबूर आहियां। गुलज़ार ॾाढी दुख जी ख़बर आहे। सालार ख़ैर त आहे, छा थियो आहे? गुलज़ार भोतार ज़फर खान जे माण्हुनि बादल सां ॾाढो बुरो हशर कयो आहे। भोतार ज़फर खान उन्हनि सां कीअं विढ़ंदो? भोतार ज़फर खान जा इहे ख़ासि माण्हू आहिनि। गुलज़ार इंसान ख़ता जो घर आहे, मता हिन खे का ख़ता थी हुजे। ईअं बि थी सघे थो। भोतार ज़फर खान त अहिड़ो माण्हू ई न आहे जो कंहिंसां नाइजाइज़ी करे। ज़रूर हिननि को ॾोह कयो हूंदो। राजल वारा त हिकु बहितरीन इंसान आहिनि, उन्हनि का ग़लती न कई हूंदी। उन्हनि खे फासण में कंहिंजा न कंहिंजा हथ ज़रूर हूंदा। ईअं बि थी सघे थो, शाम ताईं जांच कयूं था, पाणे ख़बर पइजी वेंदी। बादल इज़त सां ॿुधाए तव्हां आकाश खे छो मारियो आहे? भोतार ख़ुदा थो ॼाणे, असांखे इहा ख़बर न आहे त तुंहिंजे भाउ खे कंहिं मारायो आहे। माना तव्हां इज़त सां न ॿुधाईंदो? मां चवां थो इज़त सां ॿुधाए, हर भरू घणा पादर न खा। भोतार जेतिरो कुटणो थी ओतिरो कुट, बाक़ी असांखे का ख़बर न आहे। दुनिया दर्द नदी, दुनिया दर्द नदी। असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।